Hi guys, welcome back to the Sindhi Film Festival. जंहिंमहिल मां डिसंबर जे शुरूआत में एंड ऑफ नवंबर बीमार पयमि उन महिल मां सोचण मां इहो वीडियो ठाहींदमि। अॼु असां विची जनवरी मिड जनवरी क्रॉस करे चुका आहियूं एंड मां सोचो फाइनली तव्हां सां वेही करे ॿुधायां तव्हांखे कि मां किथे गायब थी वई आहियां, थोरो हालेवाल ॾियां, थोरो हालेवाल वठां तव्हां खां। जीअं मुंहिंजी फिल्म जी शूट पूरी थी, असांजी शॉर्ट फिल्म जी शूट नवंबर में फिल्म शूट थियण खां इमीजिएटली हिकु ॿिनि ॾींहंनि में मां ॾाढी बीमार पयमि। मूंखे पेट में सूर, बुखार, सभु कुझु थींदो वियो एंड हाणे असां घटि में घटि 6-7 हफ़्ता रखी आहियूं हिते, जिते अञा ताईं मां ठीकु न थी आहियां। जाम डॉक्टर्स, जाम स्पेशलिस्ट, जाम हॉस्पिटल्स, सभु कुझु घुमी चुकी आहियां, एॾियूं गोरियूं वठी चुकी आहियां, बट अञा ताईं डॉक्टर्स डायग्नोस नथा करे सघनि कि मूंखे पेट में सूर छो थो पए। CT स्कैन, सोनोग्राफी, जेको तव्हां चओ था उहे सभु टेस्ट कराए चुकी आहियां, बट इहो वीडियो मां इन करे नथी ठाहियां कि तव्हांखे ॿुधायां कि मां छा छा करायो आहे, बट मूंखे ख़ाली तव्हांखे अपडेट करणो कि मूंखे तव्हां लाइ वीडियोज़ ठाहिण जाम वणंदा आहिनि। मां केतिरी बि बिज़ी हुजां, यूट्यूब वीडियोज़ मुंहिंजे प्रायोरिटी लिस्ट में टॉप 3 में आहिनि, बट मूंखे हिन दफ़े सभिनी डॉक्टर्स चयो कि आई नीड टू काम डाउन। मां ॾाढी स्ट्रेस्ड हुयमि छाकाणि मूंखे पंहिंजी फर्स्ट शॉर्ट फिल्म रिलीज़ करणी हुई, असां जाम एक्साइटेड हुयासीं, बट आई थिंक किथे न किथे कुझु न कुझु प्रॉब्लम थी वियो, इन करे मां एॾी बीमार पइजी वियमि। सभिनी डॉक्टर्स हिकु कॉमन ॻाल्हि चई कि मूंखे स्ट्रेस घटि खणणो पवंदो एंड मां वर्किंग वूमन आहियां, मूंखे ईअं ख़ाली वेहणु न वणंदो आहे, घर में वेहणु ख़ाली वेहणु न वणंदो आहे, मां ओड़ी कॾहिं रही न आहियां, त मुंहिंजे लाइ आराम करणु, काम डाउन थियणु ॾाढो डिफिकल्ट रहियो आहे। हाणे बि गोरियूं वठी थी इहो वीडियो ठाहियां गले जूं, छाकाणि त जेके गोरियूं वठां थी उन्हनि जा साइड इफेक्ट्स था थियनि एंड मूंखे थ्रोट प्रॉब्लम हमेशह खां रहियो आहे, त हाणे थोरो वधी वियो आहे, बट मूंखे तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे कि आई होप मां जल्दी ठीकु थींदमि। खोड़ वीडियोज़ शूट करे रखिया आहिनि, लास्ट ईयर जो मुंहिंजो जेको सॼो शेड्यूल हुयो उहो हेठि मथे थी वियो। जाम वीडियोज़ आहिनि जेके मूंखे तव्हां लाइ एडिट करे विझणा आहिनि एंड आई एम सॉरी, आई रियली एम सॉरी कि एॾा हफ़्ता मां गायब थी वई आहियां, कुझु वीडियोज़ न विधा आहिनि, मूंखे ईअं न वणंदो आहे। मां कोशिशि करे जेको शेड्यूल आहे सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल जो हर हफ़्ते असां 2 वीडियोज़ विझंदा हुआसीं, एवरी ट्यूसडे एंड फ्राइडे, कोशिशि करे हेॾे होॾे थी वेंदो हुयो, बट दैट्स ओके। बट हाणे चङा हफ़्ता थी विया आहिनि, हिकर ॿेकर ईअं वीडियोज़ आहिनि एंड I have been really sick and मां कोशिशि कई हिन दफ़े कि न, मां तेसि ताईं वापसि कम ते न लॻंदमि जेसिताईं मां फुली ठीकु न फील कंदमि, छाकाणि त थोरी देरि बि ठीकु फील पई कयां, वापसि आई वॉज फीलिंग वेरी सिक एंड कंहिं शइ में मन ई न पियो लॻे, त जाम बीमार रही आहियां, जाम हफ़्ता। मुंहिंजी 2020 जी शुरूआत ख़ासि न रही आहे, बट होपफुली अॻियां सभु सुठो थींदो। अगरि तव्हां इंस्टाग्राम ते मूंखे फॉलो कंदा आहियो, मूंसां ॻाल्हाईंदा आहियो, त तव्हांखे इहो ऑलरेडी ख़बर हूंदो, बट एॾो टाइम बीमार मां पहिरियों दफ़ो थी आहियां एॾे लंबे अरसे लाइ। कोई चए थो नज़र लॻी वई आहे, कोई चए थो हिन डॉक्टर ॾे वञ, हिन स्पेशलिस्ट ॾे वञ, मां सभु कुझु कयो आहे, ख़बर न नज़र लॻी आहे कि एक्चुअली कुझु प्रॉब्लम न आहे, हेॾियूं टेस्ट करायूं आहिनि, बट जेको बि थियो आहे आई जस्ट होप कि बसि हाणे मां ठीकु थी वञा, छाकाणि त जाम टाइम थी वियो आहे एंड आई रियली मिस मेकिंग वीडियोज़ फॉर यू। मुंहिंजो जाम शौक़ु आहे तव्हां लाइ वीडियोज़ ठाहिणु, तव्हां लाइ वीडियोज़ शूट करणु। हिन 1-1.5 महीने जे दौरान चङा इवेंट्स रहिया आहिनि जिते मां इनवाइटेड हुयमि। मां कोशिशि करे चङनि इवेंट्स ते वयमि, किन ते मिस थी वियो, जिन ते वयमि उन्हनि ते पेन किलर्स वठी वयमि, बट मां पेन किलर्स जी फ़ैन न आहियां, बट बिकॉज़ मूंखे सिंधियत सपोर्ट करणु जाम वणंदो आहे, स्पेशली जंहिं महिल सिंधी स्टूडेंट, सिंधी यंगस्टर्स कुझु न कुझु कंदा आहिनि, त मां वई हुयमि उन्हनि इवेंट्स ते, भली थोरी देरि लाइ, बट वई हुयमि। उहे सभु वीडियोज़ तव्हां लाइ एडिट करे विझणा आहिनि, खोड़ वीडियोज़ पिया आहिनि शूट थियल आहे। एंड ऑन दैट नोट आई एम होपिंग कि हिन साल सिंधी फिल्म फेस्टिवल जी टीम थोड़ी वॾी थिए। अगरि तव्हां एडिटर आहियो या कंहिं एडिटर खे सुञाणो या जिन खे फिल्म मेकिंग जो शौक़ु हुजे, सोशल मीडिया जो शौक़ु हुजे, प्लीज़ हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स में असांजो सभु डिटेल्स अथव, प्लीज़ असांखे कॉन्टेक्ट कयो बिकॉज आई एम लुकिंग फॉर मोर पीपल इन द टीम। एंड मूंखे इहा ॻाल्हि हिते क्लियर करणु वणंदी कि आई पे पीपल, मूंखे फ्री जा कम न वणंदा आहिनि, त इफ़ यू विल बी एन एडिटर, इफ़ यू विल वर्क विथ मी ऑन द टीम, ऑफकोर्स
यू नो सुठी पेमेंट मिलंदी एंड येस ऑन दैट नोट एंड मां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां एवरी ईयर एनुअल कॉलेज फेस्टिवल थींदो आहे होजमालो जय हिंद कॉलेज में चर्च गेट ते जेको कॉलेज आहे लास्ट ईयर मां उते वई हुयमि उनजा 2 वीडियोस ठाहे विधा हुआ हिकु ब्लॉग हिकिड़ो होजमालो टीम सां 5 मिंट प्लीज़ उहे ॾिसिजो बट हिन साल होजमालो फेस्टिवल जय हिंद कॉलेज में 2 ॾींहंनि जो अथव एंड आई एम सुपर एक्साइटेड आई होप मां थोड़ी ठीक थी वञा बिकॉज आई रियली वॉन्ट टू गो या आई रियली नीड टू रेस्ट अगर तव्हां बॉम्बे में आयो अगर तव्हांखे फेस्टिवल अटेंड करणो आहे तो प्लीज़ अटेंड कजो आई पर्सनली फील होजमालो इज़ वन ऑफ द बेस्ट सिंधी कॉलेज फेस्टिवल्स एवर एंड एॾनि सालनि खां थींदो आयो आहे लास्ट ईयर मां हुयमि त जय हिंद जे प्रिंसिपल सिंधीअ में ॻाल्हायो इन स्पाइट ऑफ बीइंग अ नॉन सिंधी पर्सन एंड मां हुन ॻाल्हि सां जाम इम्प्रेस थी वियमि मुंहिंजो हिन साल जो न्यू ईयर रेज़ोल्यूशन इहो आहे कि जेतिरा वीडियोस लास्ट ईयर विधाया पार्टीशन सीरीज़ कई हुई जाम कुझु असां लास्ट ईयर हिन चैनल ते कयो हुयो उहो एटलीस्ट उनखे मैच कयूं इफ नॉट मोर यू नो उनखां वधीक अगरि कोशिशि न कयूं बट एटलीस्ट ओतिरो सुठो कॉन्टेंट प्रोड्यूस कयूं एंड विझूं एंड हिन साल लाइ मुंहिंजी इहा ई आशा भॻवान खे मां संजा जो वीडियो थी शूट कयां माण्हू चवंदा आहिनि न संजा जो जेको बि गुण मिलंदो आहे मां त इहा ई थी घुरां कि असांजी सभिनीनि जी हेल्थ तव्हांजी मुंहिंजी सुठी रहे सुठी थी वञे छाकाणि त हिननि थोरनि हफ़्तनि में मां इहो सिखी वई आहियां वाकई में जान आहे त जान आहे बाबा मुंहिंजो त अलाए छा थी वियो एॾनि हफ़्तनि खां जाम कम रुकिजी विया आहिनि मूंखे पंहिंजो न्यू ईयर रेज़ोल्यूशन ॿुधायो तव्हां हेठि कॉमेंट्स में तव्हांजो सिंधियत लाइ हिन साल में छा रेज़ोल्यूशन आहे उहो मूंखे ॿुधायो ॿियूं बि कुझु आइडियाज़ फीडबैक सजेशन्स असां लाइ हुजनिव कहिड़ा वीडियोस तव्हां रिक्वेस्ट था करणु चाहियो त प्लीज़ हेठि कॉमेंट्स में ॿुधायो इहो हुयो मुंहिंजो फटाफट तव्हांखे हालेवाल ॾियणु तव्हांखे ॿुधाइण कि वी विल बी बैक थोड़ो टाइम ॾियो एंड अगर तव्हां असांखे हेल्प था करणु चाहियो त प्लीज़ ईमेल अस जाम एक्साइटिंग वीडियोस अचण वारा अथव सी यू सून होपफुली जेके नॉर्मल वीडियोस हर हफ़्ते 2 वीडियोस ईंदा हुआ उन रूटीन ते असां वापसि चालू कंदासीं सॉरी अबाउट दिस ब्रेक एंड ऑल्सो मूंखे प्लीज़ पंहिंजा न्यू ईयर रेज़ोल्यूशन्स ॿुधाइजो हेठि आई एम रियली इंटरेस्टेड टू नो इहो वीडियो ॾिसण लाइ थैंक यू आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो इफ यू डिड यू नो व्हाट टू डू मूंखे आंगूठो ॾियो लाइक दॿायो एंड प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो नओं साल अथव थोरा नवां कम कयो सब्सक्राइब कयो घंटी वॼाइजो पासे में प्लीज़ डोंट फॉरगेट घंटी वॼाइणी आहे ॾाढी ज़रूरी आहे उन सां इहो थींदो आहे कि मां जेको मां जेको वीडियो विझां उहो तव्हांखे नोटिफिकेशन मिलंदी एंड मिलूं था असां ॿिए वीडियो में आई होप तव्हां सभु ठीकु आहियो तव्हां सभिनी खे नए साल जूं खोड़ वाधायूं Thank you. See you in the next video. Bye.